अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शराब जी बोतल दुआए अमीर अहले सुन्नत या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो शराब जी बोतल पढ़ी या ॿुधी वठे उनखे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमाए ऐं उन जे वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फज़ीलत। हज़रत सय्यदना हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत बाबरकत में हिक औरत हाज़िर थी करे अर्ज़ कयो, मुंहिंजे जवान धी फोत थी वई आहे, को तरीक़ो इरशाद फरमायो जो मां उनखे ख्वाब में ॾिसी वठां। पाण रहमतुल्लाह अलैह उनखे अमल ॿुधायाऊं। उन पंहिंजी मरूमा धी खे ख्वाब ड्रीम में अहिड़ी हालत में ॾिठो जो उन जे बदन ते तारकोल याने डामर जो लिबास, ॻिचीअ में ज़ंजीर ऐं पेरनि में ज़ंजीरनि जूं कड़ियूं आहिनि। उन औरत उहो ख्वाब हज़रत सय्यदना हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे ॿुधायो। पाण रहमतुल्लाह अलैह उहो ॿुधी ॾाढा ग़मगीन थिया। कुछ अरसे खां पोइ हज़रत सय्यदना हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ख्वाब में छोकिरीअ खे ॾिठो त जेका जन्नत में हुई ऐं उन जे मथे ते ताज क्राउन पातल हो। उन चयो, छा अव्हां मूंखे न सुञातो? मां उन जी औरत जी धी आहियां जंहिं अव्हां खे मुंहिंजी हालत ॿुधाई हुई। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, कहिड़े सबब जे करे आऊं तव्हांजी हालत बदिलियल ॾिसी रहियो आहियां? मरहूमा चवण लॻी, क़ब्रिस्तान जे वेझो हिकु शख़्स गुज़रियो ऐं उन शख़्स नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ मोकिलियो। उन जे दुरूद शरीफ़ जी बरकत सां अल्लाह पाक असां 550 क़ब्र वारनि तां अज़ाब खणी वरितो। मकाशिफ़तुल क़ुलूब अल बाबु साबे सफ़ो 23। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। शराब जी बोतल। हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु हिकु भेरे मदीने मुनव्वरा जे हिकु पाक घिटी मां गुज़री रहिया हुआ। हिकु नौजवान साम्हूं आयो। उन कपड़नि जे हेठियां हिकु बोतल लिकाए रखी हुई। हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु पुछा कई, ए नौजवान, ही कपड़नि जे हेठियां छा आहे? उन बोतल में शराब हुयो। नौजवान में उन खे शराब चवण जी हिम्मत न थी। उन दिल ई दिल में दुआ कई, या अल्लाह पाक मूंखे हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु जे साम्हूं शर्मिंदो ऐं रुसवा न फरमाए। उन्हनि जे साम्हूं मुंहिंजी पर्दापोशी फरमाए। मां तौबह कयां थो, आइंदा कॾहिं बि शराब न पीअंदुसि। उन खां पोइ नौजवान अर्ज़ कयो, या अमीर अल मोमिनीन, मूं वटि सिरके जी बोतल आहे। पाण रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, मूंखे ॾेखारियो। जॾहिं उन उहा बोतल संदन जे साम्हूं कई ऐं हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु उन खे ॾिठो त इहो वाक़ई सिरको हुयो। नेकी जी दावत सफ़ो 405। मकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो नंबर 27-28। प्यारा इस्लामी भाइरो, थोरो गौर कयो त जॾहिं हिकु बानो बाने जे ड्रिज जे करे दिल सां तौबह ताइब थियो त अल्लाह पाक उन जे शराब खे सिरके में बदिले छॾियो। इन ई तरह जेकॾहिं को गुनाहगार बानो पंहिंजे गुनाहनि ते शर्मसार थी करे तौबह करे वठंदो आहे, अल्लाह पाक उन जे नाफरमानियुनि जी शराब खे फर्मा बरदारी जे सिरके में तब्दील करे छॾींदो आहे। पिण इहा बि ख़बर पई त तौबह बग़ैर ज़बान हिलाए दिल ई दिल में करे सघिजे थी, जो हदीस शरीफ में आहे, अन नदम तौबह याने शर्मिंदगी तौबह आहे। इब्ने माजा 492/4 हदीस 4252। इहो बि मालूम थियो त हथ खणी करे ज़बान सां दुआ घुरण ज़रूरी नाहे, बल्कि लेटी करे वेही हलंदे ज़बान हिलाइण बिना दिल ई दिल में दुआ घुरी सघिजे थी। शराब जी मज़म्मत ते आयतूं। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसम मिन अमलिश शैतानि फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़दाअ फिल ख़म्रि वल मैसिरि व यसद्दुकुम अन ज़िक्रिल्लाह व अनिस सलाह फहल अंतुम मुंतहून। तर्जुमो कंजुल इरफान। ए ईमान वारो, शराब ऐं जुआ ऐं बुत ऐं क़िस्मत मालूम करण जा तीर नापाक शैतानी कम ई आहिनि, सो उन्हनि खां बचंदा रहो त जीअं तव्हां कामयाब थियो। शैतान त इहो ई चाहे थो त शराब ऐं जुआ जे ज़रिए तव्हां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ ऐं कीनो विझे छॾे ऐं तव्हां खे अल्लाह जी याद खां ऐं नमाज़ खां रोके छॾे। पोइ छा तव्हां रुकजी वेंदव? सिपारो 27 सूरतुल माइदा आयत नंबर 91-91। हिन आयत करीमा जे तहत तफ़सीरुल सिरातुल जिनान में आहे। हिन आयत में शराब ऐं जुआ जा नतीजा ऐं वबाल यानी नुक़सान बयान फरमाया विया त शराब खोरी ऐं जुआ बाज़ी जो ज़ाहिरी दुनियावी वबाल त इहो आहे जो पाण में बुग़्ज़ ऐं अदावतूं यानी नफ़रतूं ऐं दुश्मनूं पैदा थींदियूं आहिनि, जॾहिं त ज़ाहिरी दीनी वबाल इहो आहे त जेको शख़्स इन्हनि बुराइनि में मुब्तला थी इहो ज़िक्र मुब्तला थिए, उहो ज़िक्र इलाही ऐं नमाज़ जे वक़्तनि जी पाबंदी खां महरूम थी वेंदो आहे। हिन मां ख़बर पई त जेका शइ अल्लाह पाक जे ज़िक्र ऐं नमाज़ खां रोके
उहा बुरी आहे ऐं छॾण जे क़ाबिल आहे। तफ़सीर सिरातुल जिनान सिपारो 7 अल माइदा तहतुल आया 91। हिक रिवायत में आहे त जिब्रील अलैहिस्सलाम हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ कयो त अल्लाह पाक खे जाफर तैयार रदी अल्लाहु अन्हु जूं 4 ख़सलतूं पसंद आहिनि। सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हज़रत जाफर तैयार रदी अल्लाहु अन्हु खां पुछियो। उन्हनि अर्ज़ कयो त हिक ख़सलत त इहा आहे जो मूं कॾहिं बि शराब नाहे पीतो, यानी हुर्मत जो हुकुम नाज़िल थियण खां पहिरियां बि कॾहिं शराब नाहे पीतो, ऐं उन जो सबब इहो हो त मूंखे ख़बर हुई त हिन सां अक़ल ज़ाइल थींदी आहे ऐं मां चाहींदो हुयुसि त अक़ल वेतर तेज़ थिए। ॿी ख़सलत इहा आहे त जाहिलियत जे दौर में बि मूं कॾहिं बुत परस्ती न कई, छो त मां ॼाणींदो हुयुसि त ही पत्थर आहिनि, न नफ़ो ॾेई सघे थो न नुक़सान। टी ख़सलत इहा आहे त मां कॾहिं बि ज़िना में मुब्तला न थियुसि, छो त मां इन खे बेइज़्ज़ती तस्वुर कंदो हुयुसि। चौथी ख़सलत इहा आहे त मूं कॾहिं कूड़ न ॻाल्हायो, छो त मां उन खे कमीणाइप ख़्याल कंदो हुयुसि। सुभान अल्लाह, छा त सलीमुल फितरत हुआ। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु फरमायो त जेकॾहिं शराब जो हिकु क़तरो खूह में किरी पए पोइ उन हंधि मीनारो बणायो वञे त मां उन में आज़ान न ॾींदुसि, ऐं जेकॾहिं दरिया में शराब जो हिकु फुड़ो पइजी वञे पोइ दरिया ख़ुश्क थी वञे ऐं उते गाह फुटी पए त मां उन में पंहिंजे जानवरनि खे न चारींदुसि। तफ़सीर नसफ़ी सिपारो 2 अल बक़रा तहतुल आयत 219 सफ़ो 113। शराब जी मज़म्मत ते 7 फरमाने मुस्तफ़ा। नंबर 1, हज़रत वाइल हदरमी रदी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त तारिक बिन सुवैद रदी अल्लाहु अन्हु शराब जे बारे में पुछियो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खेनि मना फरमायो। उन्हनि अर्ज़ कयो, मां सिर्फ़ दवा जे लाइ शराब बणाईंदो आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, ही दवा नाहे बल्कि बीमारी आहे। मुस्लिम सफ़ो 845 हदीस 51-41। नंबर 2, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको शराब पीअंदो 40 ॾींहनि ताईं उन जी नमाज़ क़बूल कान थींदी, पर जेकॾहिं उन तौबह कई त अल्लाह पाक उन जी तौबह क़बूल फरमाईंदो। पोइ जेकॾहिं वरी उन शराब पीतो त वरी 40 ॾींहनि ताईं उन जी नमाज़ क़बूल न थींदी, पर जेकॾहिं उन तौबह करे वरिती त अल्लाह पाक उन जी तौबह क़बूल फरमाईंदो। पोइ जेकॾहिं उन टियों भेरो शराब पीतो त वरी 40 ॾींहं ताईं उन जी नमाज़ क़बूल न थींदी, पर जेकॾहिं उन तौबह कई त अल्लाह पाक उन जी तौबह क़बूल फरमाईंदो। पोइ जेकॾहिं चोथों भेरो उन शराब पीतो त वरी 40 ॾींहनि ताईं उन जी नमाज़ क़बूल न थींदी, पर जेकॾहिं उन खां बाद उन तौबह कई त उन जी तौबह क़बूल न कई वेंदी ऐं उन खे नहरुल खबाल मां पीआरियो वेंदो। रावी खां पुछियो वियो त नहरुल खबाल छा आहे, त उन ॿुधायो त उहा नहर शाख जेका जहन्नम जे पूए सां जारी थींदी। तिरमिज़ी 341-3 हदीस 1869। नंबर 3, हज़रत अबू मूसा अशअरी रदी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, 3 शख्स जन्नत में दाख़िल न थींदा, हमेशा शराब पीअण वारो ऐं क़ातिअ रहम यानी माइटी टोड़ण वारो ऐं जादूअ जी तस्दीक करण वारो। मसनद इमाम अहमद 139-7 हदीस 19-586। नंबर 4, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाहु अन्हुमा का रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, दाइमी तौर ते शराब पीअण वारो जेकॾहिं इन ई हालत में मरी वियो त उहो दरबारे खुदावंदी में क़यामत जे ॾींहुं अहिड़ी तरह ईंदो जीअं हिकु बुत परस्त। नंबर 5, हज़रत अनस रदी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह पाक शराब जे बारे में 10 माण्हुनि ते लानत फरमाई। नंबर 1, शराब निपूड़ण वारे ते। नंबर 2, शराब न पूड़ण वारे ते। नंबर 3, शराब पीअण वारे ते। नंबर 4, शराब खणण वारे ते। नंबर 5, उन ते जंहिं ॾे शराब खयो वियो। नंबर 6, शराब पीआरण वारे ते। नंबर 7, शराब जी क़ीमत खाइण वारे ते। नंबर 8, शराब विकिणण वारे ते। नंबर 9, शराब ख़रीद करण वारे ते। नंबर 10, उन ते जंहिं लाइ शराब ख़रीद कई वई। तिरमिज़ी 47-3 हदीस 1299। नंबर 6, हज़रत अबू मालिक अशअरी रदी अल्लाहु अन्हु का रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुंहिंजी उम्मत जा कुझु माण्हू शराब पीअंदा ऐं उन जो नालो बदिलाए कुझु ॿियो रखंदा। उन्हनि जे मथनि ते बाजा वॼाया वेंदा ऐं ॻाइण वारियूं ॻाईंदियूं। अल्लाह पाक उन्हनि खे ज़मीन में दॿाए छॾींदो ऐं उन्हनि मां कुझु माण्हुनि खे भोलड़ो ऐं सूअर बणाए छॾींदो। इब्ने माजा 368-4 हदीस
40-20। नंबर 7 हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु का रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक फरमाए तो, कसम आहे मुंहिंजे इज्जत जो, मुंहिंजो बानो शराब जो हिकु ढुक बि पीअंदो त मां उनखे ओतिरी ई पूई पियारींदुसि, ऐं जेको बानो मुंहिंजे खौफ़ सबब उनखे छॾे ॾींदो मां उनखे हौज़े कुदस याने जन्नती चश्मे मां पियारींदुसि। मसनद इमाम अहमद 286/8 हदीस 2281। शराब छा खे चइबो आहे? हर उहा वहण वारी शइ याने लिक्विड जंहिंजे पीअण सां नशो ईंदो हुजे शराब आहे, चाहे कंहिं बि शइ मां ठहियल हुजे। फतवा रज़विया 205/25। शराब पीअण जो हुकुम। शराब पीअण तमाम वॾो गुनाह आहे। फतवा रज़विया 101/25। शराब पीअण जा कुझु सबब। नंबर 1 शराब पीअण वारनि माण्हुनि वटि उथण वेहण। नंबर 2 जिहालत, जीअं त कुझु माण्हू इहो समझंदा आहिनि त शराब पीअण सां गम परे थींदा आहिनि। नंबर 3 ॻाइण वॼाइण जे तक़रीबुनि फंक्शन्स में शिरकत करण, ख़ासि करे डांस क्लब्स में वञण। अहिड़नि हंधनि ते शराब नोशी आम ॾिठी वेंदी आहे ऐं ॿियनि खे ॾिसी करे पाण बि उन गुनाह में मुब्तला थियण जो ख़तरो रहंदो आहे। शराब जा नुक़सान। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, शराब जा बेशुमार तिब्बी ऐं अख़लाक़ी ऐं मुआशरती नुक़सान आहिनि, जिन मां कुझु पेशे ख़िदमत आहिनि। जीअं त शराब जा तिब्बी नुक़सान। नंबर 1 कंहिं माहिर जो चवणु आहे त शुरू में इंसानी बदन शराब जे नुक़सान पुॼाइण वारनि असरातुनि खां मुक़ाबिलो करे वेंदो आहे ऐं शराब पीअण वारे खे ख़ुशी वारी कैफ़ियत महसूस थींदी आहे, पर जल्द ई इंसान जे अंदर जी बर्दाश्त वारी कुवत ख़तम थी वेंदी आहे। शराब जा नुक़सान पहचान वारा असरात पंहिंजो कमु करण शुरू कंदा आहिनि। 2 शराब जो सभिनी खां वधीक असर जिगर ते थींदो आहे ऐं जिगर ख़राब थियण लॻंदो आहे। 3 शराब जे करे गुर्दनि ते बोझ वधीक थी वेंदो आहे ऐं आख़िरकार गुर्दा फेल थी वेंदा आहिनि। 4 शराब जे करे दिमाग़ ऐं मैदो सुॼी वेंदो आहे, जॾहिं त हॾियूं नरम ऐं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि। 5 शराब जे करे जिस्म में मौजूदा विटामिन्स बि तेज़ी सां ख़तम थियण शुरू थींदा आहिनि ऐं गॾु ई थकावट, मथे में सूर, उल्टी ऐं उञ जी सख़्ती बि वधी वेंदी आहे। 6 वधीक मिक़दार में शराब पीअण वारे जो साह खणण जो अमल बि रुकिजी वेंदो आहे ऐं उहो यकदम मौत जो शिकार बि थी सघे थो। 7 कंहिं माहिर जो चवणु आहे त 12 खां 23 साल जी उमिरि में शराब जी आदत विझण वारनि मां 51% माण्हू मरी वेंदा आहिनि। हिकु ॿिए मशहूर मुहक़िक़ जो चवणु आहे त 20 साल जी उमिरि खां शराब पीअण वारा अक्सर माण्हू 35 साल खां वधीक ज़िंदा नाहिनि रहंदा। किताब बुराइनि जी मां सफ़ो 43-44। शराब जा अख़लाक़ी ऐं मुआशरती नुक़सान। नंबर 1 हज़ारे माण्हू शराबियुनि जे हथां क़त्ल थी वेंदा आहिनि। 2 शराबी मुड़सनि जे हथां ज़ालूं, ज़ुल्म ऐं सितम जो निशानो बणिजंदियूं आहिनि। 3 केतिरियूं ई औरतूं शराबी माण्हुनि जे हथां जिन्सी ज़्यादती जो शिकार थींदियूं आहिनि। 4 शराबी वालिदेन जी औलाद बि आम ॿारनि जे मुक़ाबले में घणो बीमार ऐं कमज़ोर थी वेंदी आहे। 5 उहो बि नुक़सान थींदो आहे त शराबी इंसान जा घर वारा ऐं दोस्त अहबाब उन जे प्यार, मोहब्बत, हमदर्दी ऐं ख़ुलूस वग़ैरह खां महरूम रहिजी वेंदा आहिनि। शराब ऐं शराबियुनि खां परे रहण ई में आफ़ियत आहे। प्यारा इस्लामी भाइरो, शराब जे बेशुमार नुक़साननि ई जे करे इस्लाम शराब खे हराम करार ॾिनो आहे ऐं ॾिठो वञे त को बि अक़लमंद इंसान उन शइ जे तरफ़ हथ त नथो वधाए सघे जंहिंजा नुक़सान तमाम घणा हुजनि। उम्मत जे ख़ैर ख्वाह प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जेको अल्लाह पाक ऐं आख़िर जे ॾींहं ते ईमान रखे थो ऐं उहो अहिड़े दस्तरख़्वान ते न वेहे जंहिं ते शराब पीतो वेंदो हुजे। तिरमिज़ी 364/4 हदीस 28-10। पिण हिकु भेरे पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेके माण्हू दुनिया में कंहिं नशे करण वारे वटि ईंदा आहिनि, अल्लाह पाक उन्हनि सभिनी खे जहन्नम में विझी छॾींदो ऐं उहे जहन्नम में हिकु ॿिए खे अची बुरो भलो चवंदा त तो ई मूंखे हिननि हंधि पहुचायो आहे। इन करे अहिड़ी महफ़िल या पार्टी वग़ैरह में न पाण रखी वञे जिते शराब नोशी हुजे ऐं न ई अहिड़ी महफ़िल या पार्टी में शिरकत कई वञे जेकॾहिं ज़हन में इहो ख़्याल अचे त शराब त अचण वारनि गैर मुस्लिमनि जे लाइ रखंदुसि, पाण न पीअंदुसि, त ही मसलो यादि रहे त कंहिं गैर मुस्लिम खे शराब पीआरण बि हराम आहे ऐं पीआरण वारो गुनाहगार थींदो। हिदाया 398/2 शराब जी आदत कीअं ख़त्म कई वञे। प्यारा इस्लामी भाइरो,
जेकॾहिं कंहिंजी माज़ अल्लाह शराब पीअण जी आदत बणिजी चुकी आहे त उनखे हिन बुरी आदत खां पीछो छॾाइण जे लाइ हिन तदबीरुनि खे इख्तियार करण घणो फ़ाइदेमंद आहे। नंबर 1, सभिनी खां पहिरियां अहिड़नि दोस्तनि ऐं मजलिसुनि खां पाण खे परे कयो जिते शराब जो इस्तेमाल थींदो हुजे। 2, शराब पीअण खां सची तौबा करे अल्लाह पाक खां इहा दुआ घुरो त हू शराब खां हमेशा दूर रहण जी तौफ़ीक़ ऐं क़ुव्वत अता फरमाए। 3, शराब जी आदत छॾाइण जे लाइ जेकॾहिं इलाज कराइणो पए त इहो बि करायो। 4, थी सघे त हलाल कमाइण खां अलावा जेको वक़्तु मिले उनखे वांदो गुज़ारण जे बजाए नेकिन जे कमनि मसलन सुन्नतुनि भरियन इज्तिमाअन आशिक़ाने रसूल जी सोहबत ऐं मदनी क़ाफ़िलनि में सफ़र करे गुज़ारियो। 5, जेकॾहिं शैतान वरी शराब पीअण ते उभारण जी कोशिश करे त हदीसुनि में बयान कयल उन्हनि अज़ाबनि जो तसवुर पंहिंजे दिलि में ॼमायो त शराब पीअंदुसि त क़यामत जे ॾींहुं उञायल उथारियो वेंदो। मसनद इमाम अहमद 274/5 हदीस 15482। शराब पीअंदुसि त दिल मां ईमान जो नूर निकिरी वेंदो। शराब पीअंदुसि त दोज़ख में मलाइक लोह जा गुर्ज़ हणंदा। शराब पीअंदुसि त जन्नत जी ख़ुशबू बि सूंघण जे लाइ न मिलंदी। इब्ने माजा 62/4 हदीस 3376। शराब पीअंदुसि त लानत जो मुस्तहक थींदुसि। इब्ने माजा 64/4 हदीस 3380। शराब पीअंदुसि त दोज़ख में टहिकंदड़ पाणी पीआरियो वेंदो। शराब पीअंदुसि त क़बर में सूअर बणायो वेंदो। इब्ने माजा 364/4 हदीस 4020। तौबह जी तरग़ीब। तौबह जी तमामु वॾी अहमियत आहे ऐं अल्लाह पाक जो असां ते करम आहे जो उन असां खे तौबह जहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे। मानो केतिरो ख़ुश नसीब आहे जो बशरी तक़ाज़ा जे करे जेकॾहिं हुन खां कूड़, ग़ीबत, शराब नोशी या को ॿियो गुनाह थी वञे त पोइ उहो अल्लाह पाक जी बारगाह में शर्मसार थी मुआफ़ी घुरे त उन खे मुआफ़ी मिली वेंदी आहे। क़ुरान पाक में तौबह करण जी तरग़ीब ॾियारी वई आहे। जीअं त अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। तर्जुमो कंजुल ईमान। ए ईमान वारो, अल्लाह जे तरफ़ अहिड़ी तौबह कयो जंहिंखां पोइ गुनाह जे तरफ़ मोटण न हुजे। सिपारो 28 सूरह तहरीम आयत नंबर 8। हिक ॿिए हंधि इरशाद थिए थो, वहुवल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही व यअफू अन सय्यिआत। तर्जुमो कंजुल इरफान। ऐं उहो ई आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबह क़बूल फरमाए थो ऐं गुनाहनि खां दरगुज़र फरमाए थो। सिपारो 25 सूरह शूरा आयत नंबर 25। हदीस पाक में आहे, अत्ताइब मिनज़ ज़ंबि कमल ला ज़ंब लह। याने गुनाह खां तौबह करण वारो ईअं आहे ॼण उन गुनाह कयो ई नाहे। लिहाज़ा हर इस्लामी भाउ ऐं इस्लामी भेण खे घुर्जे त इहो तौबह खां ग़फ़लत न करे। जब कहा इस्यां से मैंने सख्त लाचारों में हूँ, जिनके पल्ले कुछ नहीं उन खरीदारों में हूँ, तेरी रहमत के लिए शामिल गुनहगारों में हूँ, बोल उठी रहमत ना घबरा मैं मददगारों में हूँ। गुनाह जी याद पघर में शल करे छॾियो। हज़रत उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह अलैह तमामु वॾा वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि। हिकु भेरो पाण कंहिं हंधा गुज़रिया त हिकु घर जे भरिसां बीही रहिया। रिक़त तारी थियण जे सबबि पाण रहमतुल्लाह अलैह पघर में शल थी विया। कंहिं पुछियो, साईं हिते अव्हां जी अहिड़ी हालत कीअं थी? फरमाइण लॻा, कंहिं दौर में हिन घर में मूंसां को गुनाह थी वियो हो, तंहिं करे जॾहिं बि मां हितां गुज़रंदो आहियां त मूंखे पंहिंजो उहो गुनाह यादि अची वेंदो आहे ऐं मूंखे तमामु घणी नदामत थींदी आहे। इन्हीअ करे हिते मुंहिंजी हालत इहा थी। हिलियतुल ओलिया 246/6 रक़म 8471। हज़रत उत्बतुल ग़ुलाम जी तौबह। हज़रत उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह अलैह नौजवान हुआ। कंहिं दौर में तमामु घणा गुनाहगार ऐं शराबी जा आदी ऐं ॿियनि गुनाहनि में मशहूर हुआ। हिकु ॾींहुं हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जी मजलिस में आया। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह सिपारे 27 सूरह हदीद जी आयत नंबर 16 जो हीउ हिस्सो तिलावत फरमायो, अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाहि वमा नज़ल मिनल हक़। तर्जुमो कंजुल ईमान। छा ईमान वारनि जे वास्ते अञा उहो वक़्तु न आयो जो उन्हनि जूं दिलियूं झुकी वञनि अल्लाह जी याद जे लाइ? हसन बसरी रहमतुल्लाह हिन आयत करीमा जी तफ़सीर बयान फरमाइण लॻा। पाण रहमतुल्लाह अलैह एॾो त असराइतो बयान फरमायो जो माण्हू ॿुधी करे रोअण लॻा। एतिरे में हिकु नौजवान बीही चवण लॻो, या सय्यदी, मां तौबह कयां त छा अल्लाह ताला मूं जहिड़े गुनहगार जी तौबह क़बूल कंदो? हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, हाओ अल्लाह ताला तुंहिंजी तौबह क़बूल फरमाईंदो। उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह अलैह बि उते ई वेझो वेठा हुआ। जॾहिं उन ही ॻाल्हि ॿुधी त संदन चेहरो पीलो थी वियो, सॼो बदन ॾकण लॻो।
रड़ियूं करण लॻा ऐं बेहोश थी किरी पिया। जॾहिं होश में आयो त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह संदन जे वेझो अची ही शेर पढ़िया, ए अल्लाह पाक जी नाफरमानी करण वारा नौजवान, छा तूं ॼाणी थो त नाफरमानी जी सज़ा छा आहे? नाफरमाननि जे लाइ गरजण वारो जहन्नम आहे, जंहिंमें गरज थींदी ऐं महशर जे ॾींहुं रब्बे अकबर जी सख़्त नाराज़गी आहे। जेकॾहिं तूं जहन्नम ते राज़ी आहीं त बेशक गुनाह जारी रख, न त नाफरमानी खां परे थी वञ। तो जेके गुनाह कया आहिनि उन में तो पंहिंजे नफ़्स खे फासाए छॾियो, त हाणे नजात जे लाइ कोशिश कर। हज़रत उत्बतुल गुलाम रहमतुल्लाह अलैह वरी रड़ कई ऐं बेहोश थी विया। जॾहिं कुझु होश आयो त चवण लॻा, ए शेख, छा मूं जहिड़े ज़माने जे मशहूर गुनाहगार जी तौबा बि रब्बुर रहीम क़बूल फरमाईंदो? हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, छो न, मुआफ़ करण वारो परवरदिगार ज़ालिम बाने जी बि तौबा क़बूल फरमाए छॾींदो आहे। हज़रत उत्बतुल गुलाम रहमतुल्लाह अलैह उन वक़्तु मथो खणी अल्लाह पाक खां 3 दुआऊं कयूं। नंबर 1, ए मुंहिंजा अल्लाह पाक, जेकॾहिं तो मुंहिंजी तौबा क़बूल करे वरिती ऐं मुंहिंजा गुनाह मुआफ़ फरमाया आहिनि त मूंखे अहिड़ो फहम यानी समझदारी याददाश्त इनायत कर जो दीन जे इल्म ऐं क़ुरान करीम मां जेको ॿुधां हिफ्ज़ यानी याद थी वञे। 2, ए अल्लाह पाक, मूंखे पुरसोज़ आवाज़ जे एज़ाज़ सां नवाज़, जेकॾहिं को पत्थर दिल बि मुंहिंजी क़िरात ॿुधे त उन जे दिल बि नरम थी वञे। 3, ए अल्लाह पाक, रिज़्क़ हलाल अता फरमाए ऐं उतां रोज़ी अता फरमाए जंहिंजो मूंखे गुमान बि न हुजे। अल्लाह ताला संदन 3 दुआऊं क़बूल फरमायाऊं। संदन हाफ़िज़ो खूब मज़बूत थी वियो। जॾहिं हू क़ुरान करीम जी तिलावत कंदा हुआ त संदन तिलावत ॿुधी गुनाहगार बि ताइब थी वेंदा हुआ। संदन घर में रोज़ानो बोड़ जो हिकु प्यालो ऐं 2 मानियूं रखियल हूंदियूं हुयूं ऐं ख़बर न पवंदी हुई त केरु तो रखी वञे। इन ई हालत में संदन इंतकाल थियो। हिन हिकायत खे नक़ल करण खां पोइ हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ही अहिड़े शख़्स जी हालत आहे जंहिं अल्लाह पाक सां दिल लॻाई यानी उन जी बारगाह में तौबह कई। मुकाशफतुल क़ुलूब सफ़ो नंबर 28। गुनाह लिखण वारे नौजवान ते ख़ुदा जी रहमत। हिकु नौजवान अल्लाह ताला खां ॾाढो ड्रिजंदो हो ऐं जॾहिं बि को गुनाह कंदो हो त उनखे पंहिंजी डायरी में लिखंदो हो। हिकु दफ़े जॾहिं उन नौजवान खां को गुनाह थी वियो ऐं उन आदत तौर पंहिंजो गुनाह लिखण जे लाइ पंहिंजी डायरी खोली त उन ते सिपारे 19 सूरतुल फुरक़ान जी आयत नंबर 70 जो ही हिस्सो लिखियल हुयो। फ़उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वकान अल्लाहु गफूरर रहीमा। तर्जुमो कंजुल इरफान। त अहिड़नि जी बुराइयुनि खे अल्लाह नेकियुनि सां बदिलाए छॾींदो ऐं अल्लाह बख़्शणहार मेहरबान आहे। मुकाशफतुल क़ुलूब सफ़ो नंबर 27। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, झूमी वञो, अल्लाह पाक जी रहमत तमाम वसी आहे ऐं असां गुनाहगारनि लाइ उन जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। रुगो असांखे पंहिंजे गुनाहनि ते शर्मिंदगी ऐं नदामत इख्तियार करणी आहे। असांखे पंहिंजे गुनाहनि खे यादि रखणु घुर्जे, जीअं उहो नौजवान पंहिंजे गुनाहनि खे यादि रखण लाइ उन्हनि खे लिखी छॾींदो हो, पर असां गुनाहनि खे विसारे छॾींदा आहियूं ऐं कई साल अॻु कयल नेकियुनि खे यादि करे वक़्त ब वक़्त माण्हुनि खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। शायदि ई को हाजी अहिड़ो हुजे जंहिं चंद हज कया हुजनि ऐं उनखे हजनि जो तादाद यादि न हुजे, बल्कि सभु यादि रखंदा आहिनि ऐं ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि त असां हेतिरा हज ऐं हेतिरा उमरा कया आहिनि। रुगो इहो न, पर ॿियनि नेकियुनि जो बि इहो ई हाल आहे। जीअं त कई माण्हू उहे चवंदा आहिनि त मुंहिंजो एतिरे अरसे खां दलाइलुल ख़ैरात शरीफ़ पढ़ण जो मामूल आहे। साईं, मां रोज़ एतिरो दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां, मां त रोज़ानो हेतिरा नफ़िल पढ़ंदो आहियां वग़ैरह। अहिड़ी तरह हर को पंहिंजी नेक अमलनि जी तादाद यादि रखे थो, पर गुनाहनि जे तादाद यादि नथो रखे। बल्कि जेकॾहिं कंहिं गुनाह जे करे पेशेमानी थिए थी त समझनि था त इहा हिकु टेंशन आहे ऐं उनखे विसारियो वञे। अहिड़ी तरह उहे पंहिंजे गुनाहनि खे विसारण जी फिक्र में हूंदा आहिनि, जॾहिं त उसूल इहो आहे त इंसान नेकियुनि खे विसारे ऐं गुनाहनि खे यादि करे। छाकाणि त नेकियुनि खे यादि रखण में को बि फ़ाइदो न आहे, बल्कि जेकॾहिं नेक कम यादि रखी करे उन्हनि ते गुरूर कंदो रहियो ऐं ॿियनि खे ॿुधाईंदो रहियो त रियाकारी जी सूरत में नुक़सान थी सघे थो। जॾहिं त गुनाहनि खे यादि करण जो फ़ाइदो इहो आहे त गुनाह यादि रहंदो त नदामत थींदी रहंदी, दिलि सड़ंदी रहंदी ऐं कॾहिं सची तौबह जी तौफ़ीक़ नसीब थी वेंदी। इन सां गॾोगॾु जेकॾहिं गुनाह ते पेशेमानी थींदी रहे ऐं दिलि सड़ंदी रहे त पोइ इंशा अल्लाह उन जो बि फ़ाइदो थींदो। जीअं गुनाह लिखण वारे
नौजवान जी हिकायत में अवां पढ़ियो त उन नौजवान खां जॾहिं बि गुनाह थी वेंदो हो त उहो नदामत सां उनखे पंहिंजी डायरी में लिखी छॾींदो हो, जंहिंजो फ़ाइदो इहो थियो त ख़ते कुदरत सां उन जी डायरी में सिपारो 19 सूरह फुरक़ान जी आयत नंबर 70 जो ही हिस्सो फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा लिखियो वयो। इस यहाँ से कभी हमने किनारा न किया, पर तूने दिल आजुर्दा हमारा न किया। हमने तो जहन्नम की बहुत की तजवीज, लेकिन तेरी रहमत ने गवारा न किया। तौबा जे बारे में पुछण वारी औरत हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइन था, हिक रात मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन सां इशा जी नमाज पढ़ी ॿाहिरि निकतुसि। रस्ते में मूंखे हिक औरत मिली। उन मूंखां पुछियो, मूं हिकु गुनाह कयो आहे, छा मां तौबा करे सघां थी? मूं पुछियो, तो कहिड़ो गुनाह कयो आहे? चवण लॻी, मूं ज़िना कई आहे ऐं जॾहिं उन मां ॿार पैदा थियो त मूं उनखे क़त्ल करे छॾियो। मूं खेसि चयो, तूं तबाह थी वई आहीं ऐं तुंहिंजे लाइ का बि तौबा न आहे। उहा औरत सदमे मां बेहोश थी किरी पई ऐं मां पंहिंजे रस्ते खां हलियो वयसि। पोइ मुंहिंजी दिलि में ख़्याल आयो त मूं सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां पुछण बग़ैर इन औरत खे ईअं चई छॾियो। सो मां ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं सॼो वाक़ियो बयान करे ॿुधायो। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त तो तमाम ख़राब कम कयो आहे। छा तो ही आयत नाहे पढ़ी, वल्लज़ीना ला यदऊन मअल्लाहि इलाहन आखर, तर्जुमो कंजुल इरफान, ऐं जेके अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए माबूद जी इबादत नाहिन कंदा। सिपारो 19 सूरह फुरक़ान आयत नंबर 68। हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइन था, जीअं ई मूं इहा ॻाल्हि ॿुधी त मां उन औरत जी ॻोल्हा में निकिरी पियुसि ऐं सभिनी खां पुछण लॻुसि त मूंखे उन औरत जो पतो ॾियो जंहिं मूंखां मसइलो पुछियो हो। एसि ताईं जो उन औरत खे तलाश करण सबबि ॿार मूंखे चरियो समझण लॻा। आख़िरकार मूं हुन औरत खे ॻोल्हे वरितो ऐं उनखे ही आयत ॿुधाई, जॾहिं मूं फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, तर्जुमो कंजुल इरफान, अहिड़नि जी बुरायुनि खे अल्लाह नेकियुनि सां बदिलाए छॾींदो। ताईं ॿुधाई त उहा ख़ुशी मां दीवानी थी वई ऐं चवण लॻी, मूं पंहिंजो बाग़ अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे लाइ वक़्फ कयो। प्यारा इस्लामी भाइरो, असांखे अल्लाह पाक जी रहमत खां ना उम्मीद न थियण घुर्जे, तौबा खां कॾहिं बि गफ़लत न करण घुर्जे ऐं वक़्त ब वक़्त तौबा करण घुर्जे। कर ले तौबा रब की रहमत है बड़ी, कब्र में वरना सजा होगी कड़ी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व सहबिहि व बारक वसल्लम। नेक नमाज़ी बणजण जो नुस्ख़ो ख़ौफ़े खुदा ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे हुसूल लाइ हर हफ़्ते इशा जी नमाज़ खां पोइ अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो मदनी मुज़ाकिरो ॾिसण ॿुधण ऐं हर जुमेरात जो नमाज़ मग़रिब खां बाद आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लाम जी हफ़्तेवार सुन्नतुनि भरे इज्तिमा में सवाब जी नियत सां सॼी राति गुज़ारण जी इल्तिजा आहे। इशा खां पोइ भली उते ई आराम फरमायो ऐं अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे त तहज्जुद बि अदा कयो ऐं हर महीने घटि में घटि 3 ॾींहनि जे मदनी काफ़िले में सुन्नतुनि भरियो सफ़र ऐं रोज़ानो गौर ऐं फिक्र जे ज़रिए नेक अमाल नाले रिसालो भरे हर इस्लामी महीने जी पहिरीं तारीख़ ते पंहिंजे ज़िम्मेदार खे जमा करण जो मामूल बणायो। इंशा अल्लाह इन जी बरकत सां पाबंद सुन्नत बणजण, गुनाहनि खां नफ़रत करण ऐं ईमान जी हिफ़ाज़त जे लाइ फिक्र करण जो ज़हन बणजंदो।